अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे सिंध जे हवाले सां हिकु वॾी ख़बर ॾींदासीं। सिंध जे समंदरी साहिली पटीअ में वॾो समंदरी तूफ़ान जो इम्कान। दोस्तों, तव्हां जे अगरि असांजे चैनल ते नवां आहियो त जल्दी सां असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं बेल आइकन खे दॿाए छॾियो ताकी असांजूं वीडियोज़ बआसानी तव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। दोस्तों, 2028 खां 2060 जे विच में कंहिं बि 1 या 2 साल में कराची, बदीन, ठट्टो ऐं सिंध जे समंदरी साहिली पट्टी में वॾो समंदरी तूफ़ान जो इम्कान आहे, जंहिंमें वॾो नुक़सान थियण जो इम्कान पिणु आहे। दोस्तों, चीन जे बि हिकु साइंसदान इन इम्कान खे ज़ाहिर करे छॾियो आहे त 2050 खां 2060 जे विच में बदीन, ठट्टो ऐं सिंध जे समंदरी साहिली पट्टीअ में वॾो समंदरी तूफ़ान ईंदो। दोस्तों, इहो समंदरी तूफ़ान 2028 खां 2035 जे विच में बि अची सघे थो। ख़ासि इम्कान जेको ॿुधायो वियो आहे त 2032 उन सां गॾु 2047 ऐं 2054 में इहो समंदरी तूफ़ान अचण जा इम्कान आहिनि।